सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। साईं विस्पत यानी सचे साईं जी रहमतुन में रही करे पंहिंजो पाण खे साओ ऐं सताबो कर ऐं असां सभु सुखिया ऐं सताबा थींदा तॾहिं आहियूं जॾहिं तहिड़ा बणिबासीं। छाकाणि त इहो मौक़ो हक़ीक़त में पाण खे संभालण ऐं पंहिंजो पाण खे बणाइण जो मौक़ो हूंदो आहे। जेतिरो जेतिरो असां पंहिंजो पाण खे संभालींदा वेंदासीं ओतिरो ओतिरो असां बहितर थींदा वेंदासीं। तंहिंजे करे संभालणो ऐं संवारणो पंहिंजो पाण खे पवंदो आहे। इन करे उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहियूं जितां असांखे प्रेरणा मिले, समझ मिले त उन्हनि पंहिंजो पाण खे जेतिरो संभालियो असांखे पाण खे संभालण त तमामु थोरो हूंदो आहे। उन्हनि जे जीवन खे ॾिसंदासीं, उन्हनि हर मौक़े, हर माहौल, हर टाइम ते पंहिंजो पाण खे संभाले रखियो। ऐं इन करे जेतिरो जेतिरो असां संभालींदा आहियूं ओतिरो ओतिरो असां कुझु पाईंदा आहियूं। जीअं असां उन सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, जेको मुंहं सां चवनि भई उहो थी पवे। ऐं इहो चवणु त सवलो हूंदो आहे, वचन शक्ति चऊं, कुझु बि चऊं, पर असल चूंदी आहे संभालणु केतिरो हूंदो आहे। भई जॾहिं जेको बि कुझु मुंहं सां चवे उहो कुझु थिए त संसार में लाहा चाढ़ा घटि वधाई कंहिंजे जीवन में न हूंदी आहे। संसार में नाले केतिरा केतिरा मौक़ा ईंदा आहिनि त हर मौक़े ते पंहिंजो पाण खे संभाले हलणु, हिकु हिकु लफ़्ज़ खे सम्झी करे ॻाल्हाइणु, हिकु हिकु लफ़्ज़ खे एतिरो संभाले करे हलणु भई हिकिड़ो बि कोई थोरो ग़लति लफ़्ज़ निकितो त साम्हूं वारे जो कुझु बि थी सघे थो। हुननि पंहिंजो पाण खे केतिरो संभालियो। अगरि असां पंहिंजो पाण खे थोरो भेट कयूं, असां पंहिंजे जीवन में भई कंहिंजी नेकी घणी कंदा आहियूं या गिला घणी कंदा आहियूं, कंहिंखे उछालींदा घणा आहियूं या कंहिंजी इज़त वधाईंदा घणा आहियूं, कंहिंखे ॾिसी करे घणो बर्दाश्त करे सघंदा आहियूं कंहिंजी ख़ुशी खे ॾिसी करे, या कंहिंजी ख़ुशियुनि खे ॾिसी करे थोरो अंदर में जलन पैदा थींदी आहे। त जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे उन्हनि सां भेट कंदासीं त बिल्कुलु शायदि कॾहिं कॾहिं असां पंहिंजो पाण खे उबतो महसूसु कंदा। तंहिंजे करे उन्हनि खे साम्हूं असां इन करे रखंदा आहियूं त जीअं उन्हनि एतिरो कुझु कयो त पोइ असां एतिरो त करे सघूं था। अगरि एतिरो चङो न बि ॻाल्हायूं त पोइ बि ग़लति कंहिंसां न ॻाल्हायूं, एतिरो त कंट्रोल पंहिंजो पाण ते कयूं। अगरि कंहिंजी नेकी न बि कयूं त पोइ बि कंहिंजी गिला त न कयूं। अगरि कंहिंखे इज़त न बि ॾेई सघूं त कंहिंजी रुसवाई त न कयूं। एतिरो त असां पंहिंजो पाण खे थोरो थोरो सवलाई सां सम्झाए सघंदा। छाकाणि जेको कुझु कंदा वेंदासीं उनजो असर त असां ते पवणु शुरू थींदो।
जेको ई कुझु कंदासीं। तंहिंजे करे जेतिरो जेतिरो असां संभालींदासीं ओतिरो तो हक़ीक़त में असां पंहिंजी इज़त वधाईंदासीं, ओतिरो ओतिरो पंहिंजो मान वधाईंदासीं।